नाज़रीन भलीकार मां तव्हांजो मेज़बान धनी बख़्श बारी जो असां गुफ़्तगू कंदासीं जामशोरे ज़िले जी मौजूदा सियासी सूरत-हाल ते, छो त जामशोरे ज़िले जी सियासत हींअर अहम मोड़ इख्तियार करे वई आहे। सॼे सिंध जे सियासी माण्हुनि जूं नज़रूं बि जामशोरे ज़िले जी सियासत ते आहिनि, छो त जामशोरे ज़िले जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में जेको हींअर ताज़ो ई शमूलियतूं थियूं आहिनि, उहा शमूलियत PPMN मलक असद जे ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ संदसि सियासी मुख़ालिफ़ मलक चंगेज़ खान ऐं ॿियो कोस्तान थाणे अरब खान ऐं मोल सां तालुक़ु रखंदड़ तमामु वॾी सियासी समाजी शख़्सियत कांबू खान ब्राह्मणी जी पीपल्स पार्टी में शमूलियत थी वयूं। गुज़िरियल 4 ॾींहंनि जे अंदरि 2 अहम गॾिजाणियूं जेके थियूं उहे सदर आसिफ़ अली ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी सां जेके मौजूदा क़यादत जंहिंमें मलक चंगेज़ खान ऐं कांबू खान ब्राह्मणी जूं मीटिंग थियूं ऐं अहम टास्क जेके जामशोरे जी सियासी हवाले सां उन्हनि जे हवाले कई वयूं। जामशोरे में बुनियादी तौरु अंदरि जेको आहे पीपल्स पार्टी जे अंदरि वॾी तब्दीली थियण ॾांहुं वञे पई, छो त हिन ज़िले में सदाईं PP जो तालुक़ु रखंदड़ मलक असद ऐं हुनजो पुटु मलक सिकंदर ख़ान सियासत में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु रहिया आहिनि। सदाईं मलक असद जो इहो मौक़ुफ़ु रहियो आहे, सख़्तु मौक़ुफ़ु रहियो आहे त संदसि मुख़ालिफ़ जेको आहे मलक चंगेज़ खान उहो हिन पार्टीअ में अची वियो, हुनजे ख़िलाफ़ु सदाईं उहो हिक ॿिए जी सियासत कयो। इहो बि मलक असद जे लाइ तमामु वॾो सियासी चैलेंज साबित थी वियो आहे। ज़रियनि इहा ॼाण ॾिनी आहे त हीउ टास्क जेको आहे मलक असद जी सियासत खे जेको आहे अवामी जेकी सियासत आहे उहा जेकी ज़ाहिर कई वञे थी, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वोट पर जेके इख़्तिलाफ़ थिया आहिनि, इख़्तिलाफ़नि खां पोइ मलक चंगेज़ खान ऐं कांबू खान ब्राह्मणी बाज़ाब्ता तौरु शमूलियत करे छॾी आहे। अॼु जेको आहे पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे त पीपल्स पार्टी में शमूलियत खां पोइ मलक चंगेज़ खान ऐं कांबू खान ब्राह्मणी जॾहिं कराचीअ खां सरी ऐं मोटरवे खां नूरियाबाद थाणो बुला खान बची महल ऐं जामशोरो टोल प्लाज़ा ताईं पहुता त विख ते शानदार इस्तक़बाल भरपूर इस्तक़बाल कयो वियो। थींदो ई आहे त जेके इक़्तिदारी जुर में रहंदा आहिनि, सूबाई वज़ीर हुजनि या चूंडियल नुमाइंदा हुजनि, ही ॿई ॼणा मलक असद जा जेके हरीफ़ रहिया आहिनि, जंहिंमें मलक चंगेज़ खान ऐं वॾेरो कांबू खान ब्राह्मणी न त इक़्तिदार में रहिया आहिनि, न वरी को मिनिस्टर, न ई वरी को चूंडियल नुमाइंदा आहिनि। हुननि शमूलियत कई आहे, हुननि जो राज जेको आहे कांबू खान ब्राह्मणी जो तमामु वॾो राज आहे, वॾो वोट बैंक आहे। मलक चंगेज़ खान सदाईं मलक असद जी सियासी मुख़ालिफ़ रहियो, हुननि जी शमूलियत थी वई। पहिरियों चकर थियो आहे त हू ॿई जॾहिं कराची खां जामशोरे तरफ़ आया, पंहिंजो कोस्तानी जेको ज़िलो आहे, जामशोरो ज़िलो आहे जंहिंजी सियासत जो महवर आहे, उहो जॾहिं हुन में दाख़िल थिया त हुननि जी रैली हुई, भरपूर रैली हुई। जेको सरी खां वेंदे नूरियाबाद खां 32 मील मूं पहिरीं बि ॻाल्हि कई, जामशोरो टोल प्लाज़ा ऐं जामशोरो टोल प्लाज़ा खां उते कस्टम जी ऑफिस आहे, उते बि इस्तक़बाल कयो वियो। हीअ दफ़ो असांखे पहिरियों नज़र आयो आहे त हिन रैलीअ में ही जेके आजाणा ॾिना विया, उन में वॾे पैमाने ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ कारकुननि ऐं राज बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ जेके कोस्तान सां बिरादरियूं आहिनि, उन्हनि बि तमामु वॾे पैमाने ते शिरकत कई। तव्हां साम्हूं ॾिसी सघो था फुटेज आहिनि, जेके हिन फुटेजनि में ॾिसो त वालियाना कीअं इस्तक़बाल कयो वियो ऐं मलक चंगेज़ खान ऐं कांबू खान ब्राह्मणी उन्हनि जे जेके इस्तक़बाल कनि पिया, उन्हनि जे नारनि जो जवाबु ॾियनि पिया। हिन में थियो ईअं जॾहिं टूल प्लाज़ा जामशोरे वटि हिकु काफ़िलो पहुतो त जामशोरे टूल प्लाज़ा ते जेको कोटड़ी साइट, कोटड़ी सिटी, जामशोरो ऐं ॿियनि आसपास वारनि इलाइक़नि मां वॾे अंग में माण्हुनि जेकी कैंप क़ाइमु कई हुई, उते जॾहिं ही ॿई अॻुवान पहुता हुआ त हुनजो इस्तक़बाल कयो वियो। हुन में जेको आहे मलक चंगेज़ खान इहो ख़िताबु कंदे चयो हुयो त जामशोरे ज़िले जे अंदरि हिकु अटी जेकी हुई उहा क़ाइमु हुई, असां हुनखे हाणे हिकु अठी न हलंदी, हाणे हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अवामी राज हलंदो, पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी क़यादत जी ॻाल्हि हलंदी, पार्टीअ खे मज़बूत करिणो आहे। ही उहे माण्हू आहिनि जिन मुंहिंजे अचण ते पार्टीअ में शमूलियत थियण ते, शमूलियत करण ते उन्हनि ख़ुशि न थिया ऐं उहे जेके चेयरमैन सर्टिफिकेट खणी बीह रहिया त असीं पार्टीअ सां गॾु, हिननि कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे ॼण त ओन न पियो कयो। इहो मलक चंगेज़ खान जो चवणु आहे त मुंहिंजे अचण सां घटि मां घटि इन्हनि माण्हुनि इहो मञियो त असीं जेके पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में, उहे हिन पैगाम ॾिनो उन्हनि माण्हुनि खे त वॾी दिलि जो मुज़ाहिरो करियो, अचो त पाण हिन पार्टीअ खे मज़बूत करियूं, पार्टी क़यादत जेको मुंहिंजे लाइ हुकुम कंदी मां ईअं ई कंदुसि। जॾहिं उते हिकु सुवाल जेको मलक चंगेज़ खान खां थियो त टिकटनि जी जॾहिं विरासत थी त मलक असद ऐं मलक सिकंदर खान खे अवलियत ॾिनी वई पार्टी, तव्हांखे टिकट न मिली त पोइ तव्हांजो छा सियासी फ़ैसिलो हूंदो। हुन चयो त
पीपल्स पार्टी जेकर मूंखे टिकट नथी ॾे तॾहिं बि आऊं पाकिस्तान पीपल्स पार्टी में रहंदुसि। मलिक चंगेज़ ख़ान चयो त कोस्तान में बुनियादी मसइला आहिनि, तमामु वॾा मसइला आहिनि। हिते जेके सिंध सरकार पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके तरक़ियाती कमनि जे लाइ पैसा त ॾिना, पर हिकठी जेकी क़ाइमी हिकु शख़्स जेको हीउ सॼो इक़्तिदार ते कब्ज़ो करे वेठो हो, इक़्तिदार ते वेठल हो, उन जेको पंहिंजनि वॾेरनि खे स्कीमूं ॾिनियूं, पंहिंजनि माण्हुनि खे स्कीमूं ॾिनियूं, अवामी जेके माण्हू आहिनि उन्हनि खे अवाम जा जेके मसइला आहिनि उन हल न कया। पाणी जा मसइला आहिनि कोटड़ी साइट बोलाड़ीअ में, ऐं उन सां गॾोगॾु कोस्तान में उहे पाणी जा मसइला जेके हल कंदासीं, तरक़ियाती कम जेके आहिनि उहे कंदासीं। हुन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी क़यादत जेको असांखे तरक़ियाती कम कराइण जे लाइ ख़ातिरी कराई, असीं हुते तरक़ियाती कम कराईंदासीं। हीउ जेको तव्हां एॾो वॾो इज्तिमा, एॾो वॾो जेको इस्तक़बाल कयो, उन चयो त असां तव्हां ज़िले जामशोरे जे माण्हुनि जा थोराइता आहियूं जंहिं असांजो भरपूर इस्तक़बाल कयो। इन मां ज़ाहिर थियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जामशोरे जे अंदरि वॾी मज़बूत आहे। कामू खान ब्रह्माणी ऐं मलिक चंगेज़ ख़ान पंहिंजे ख़िताब में इहो चयो त पीपल्स पार्टी क़यादत सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, सैयद मुराद अली शाह, फरियाल टालपुर, इन सॼी क़यादत असांखे भलीकार कयो, शमूलियत कराई, असांजी जेको पार्टीअ में असांखे क़बूल कयो, पार्टीअ में असांखे वॾियूं ज़िम्मेवारियूं ॾिनियूं आहिनि। ईद खां पोइ बाक़ाइदे तव्हांखे नज़र ईंदो त जामशोरे ज़िले जे अंदरि तब्दीली थियण ॾांहुं वञे पई। इहा मलिक चंगेज़ ख़ान जो चवणु। मलिक चंगेज़ ख़ान इहो बि चयो त पार्टीअ सां ते एतमाद कयो त असीं पार्टीअ जे एतमाद ते पूरो लहंदासीं। हुन पार्टी अॻुवाननि जो शुक्रियो बि अदा कयो। हीउ जेको जामशोरो टूल प्लाज़ा वटि इस्तक़बाल थियो, इस्तक़बाल खां पोइ हींअर जेको आहे मेरान सोसाइटीअ में जेको इफ़्तार पार्टी ॾिनी हुई आहे कारकुननि जे मान में, ऐं उते जेको मलिक चंगेज़ ख़ान मीडिया सां बि गुफ़्तगू कई आहे। हीउ जामशोरे जी सियासी सूरत सॼी जी सॼी वायुमंडल ई तब्दील थी वियो आहे। जामशोरे ज़िले जी सियासत में जेकी मलिक चंगेज़ ख़ान ऐं कामू खान ब्रह्माणी जी जेकी एंट्री थी आहे, उन खां पोइ हीउ जेको मुखालफ़त सम्झी वञे थी, मलिक असद जी सियासी मुखालफ़त सम्झी पई वञे। ख़ुदि मलिक असद जी कैंप में जेके माण्हू मौजूदु आहिनि उहे बि हींअर जेके मलिक असद जी सोशल मीडिया ते कैंपिंग हलाए रहिया आहिनि। ईंदड़ वक़्त में छा थो थिए, पर मां तव्हांखे हिते वरी इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मलिक असद मलिक ख़ानदान जे अंदरि बि इख़्तिलाफ़ थी विया आहिनि। जेके मलिक असद सां घणो डिघो अरसो रहंदड़ टाउन जो चेयरमैन आहे मलिक कमरदीन, उहो बि जेको गुज़िरियल ॾींहुं हिकु ॾींहुं अॻु वञी मलिक चंगेज़ ख़ान सां मुलाक़ात करे बाज़ाब्ता तौरु उन सां गॾु पीपल्स पार्टीअ में शमूलियत करे, हू अॻे ई पीपल्स पार्टीअ में हुन जेको सियासी रस्ता पंहिंजा धार कया आहिनि मलिक असद सिकंदर सां, उन सां गॾोगॾु उन खां पोइ जॾहिं उनजी शमूलियत थी त मलिक असद जे माण्हुनि जे तरफ़ां, कोस्तान जे माण्हुनि जे तरफ़ां जेके मलिक असद जा हिमायती आहिनि उन्हनि जे तरफ़ां सोशल मीडिया ते पैगामात हलाया विया त मलिक चंगेज़ ख़ान खे जेको राजूणी सिस्टम तहत मलिक असद पंहिंजे राज मां कढी छॾियो। मलिक कमर जे अगरि उन सां वञी शमूलियत कई आहे त मलिक कमर जे लाइ बि लाइ अमल तय कयो वेंदो जेको राज चवंदो। उन खां पोइ मलिक कमर पंहिंजो फौरी तौर ते संदसि सौट जंहिंजो अकिरो पेटारो टूल प्लाज़ा जे भरिसां अकिरो शरीफ़ आहे, उन में पंहिंजो वोट बैंक ऐं ख़ुदि थाणो बुला खान कोस्तान में हुनजो वोट बैंक आहे। थाणे अहमद खान में मलिक असद जे बंगले जे साम्हूं हुनजी ओताक आहे मलिक शफ़क़त उर्फ़ मलिक पप्पू खान, उहो जेको मलिक असद जो सिॻो सौट, हुन सां मुलाक़ात थी। उन खां पोइ मलिक असद जे सिॻे सौट मलिक शफ़क़त जेको मलिक कमर सां मुलाक़ात कई आहे। उन बि मलिक कमर बि जेको ॿिन्ही पाण में मुलाक़ात करण खां पोइ मलिक शफ़क़त इहो ऐलान कयो त मलिक असद खां सियासी रस्ता हाणे असांजा धार आहिनि। मुंहिंजो फ़ैसिलो जेको मलिक कमर जो आहे उहो मुंहिंजो फ़ैसिलो, मुंहिंजो ऐं कमर जो जेको फ़ैसिलो उहो मुंहिंजो फ़ैसिलो हूंदो। इन्हनि ॿिन्ही अॻुवाननि इहो ऐलान कयो। ऐं जॾहिं मलिक शफ़क़त सां मुंहिंजी गुफ़्तगू थी, हुनजो चवणु हो त आउं जल्द जेको आहे मलिक चंगेज़ ख़ान सां मुलाक़ात करे उन सां शमूलियत कंदासीं। मलिक शफ़क़त जो इहो चवणो त राज भाग खे कढणु जेको मलिक असद खे इहो इख़्तियार न आहे, छो त असां बि सरदार ख़ान जो औलाद आहियूं ऐं ख़ुदि मलिक असद बि उन ख़ानदान सां तालुक़ु रखे थो, त इहो इख़्तियार राज जे माण्हुनि खे असां ख़ुदि जेको हिकिड़ो कोस्तान जे अंदरि सिस्टम आहे हुनजो इहो चवणो त जॾहिं मलिक चंगेज़ ख़ान सां गॾु मलिक राजा पहाड़ ख़ान ऐं नादिर ख़ान गॾु हुआ त पोइ मलिक असद राज खां पुछण खां सवाइ उन्हनि खे पंहिंजे ॿेड़े में कीअं शामिलु कयो। हीअ सियासत आहे। जे अगरि मलिक कमर मलिक चंगेज़ ख़ान सां गॾु थिए थो त उनखे कंहिं बि इख़्तियार न आहे ॾिनो त उनखे राज मां कढी छॾियो। असां ख़ुदि अहिड़े फ़ैसिले जी असांखे तकलीफ़ पहुती आहे। इहा ॻाल्हि कई हुई सोशल मीडिया ते बाज़ाब्ता तौरु मलिक असद जे तरफ़ां, जेतोणीकि त इहो बयानु कोन आयो, पर मलिक शफ़क़त इहो इन जो ॿुधायो आहे त हीउ जेको हिननि इहे जेके अंदरि राजनि में इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि त उनखां पोइ मूं पाण इहो फ़ैसिलो कयो त मलिक कमर सां गॾिजी सियासी तौरु मलिक चंगेज़ ख़ान सां गॾु रहंदासीं। मलिक शफ़क़त इहो पंहिंजो ऐलान करे छॾियो। मलिक शफ़क़त ख़ान जो इहो चवणो त कोस्तान जे अंदरि ख़ुदि जामशोरे ज़िले जे अंदरि म्यूनिसिपल बोलाड़ी जे अंदरि तरक़ियाती कम ई कोन थिया आहिनि। माण्हू सालनि खां वोट ॾींदा पिया अचनि। असीं सभु पार्टीअ में आहिनि, सभिनी खे भलीकार करणु घुरिजे। मलिक असद जे माण्हुनि खे
मलक चंगेज़ खान ऐं मलक कमर कांबू खान ब्राह्मणी असां सभिनी खे भलीकार करणु घुरिजे। पार्टीअ में रहिया आहियूं, हीअ जॾहिं त पार्टीअ में रहण खां पोइ उन्हनि खे राजभाॻ में नेकाली ॾियणु, इन ते असीं बि लाइअमल ठाहींदासीं, इन ते असीं बि पंहिंजो को हिकमत अमली ठाहींदासीं। बहरहाल हीअ तमामु वॾी ॻाल्हि आहे। तव्हांखे ॿुधाईंदो पियो हलां त मलक असद जो जेको राज आहे, जेको ख़ानदान आहे, मलक ख़ानदान में बि सियासी इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि। मलक चंगेज़ जी शमूलियत खां पोइ मलक कमर जेको अॻूणो टाउन चेयरमैन आहे थाणो बुला खान, उन शमूलियत कई आहे। मलक शफ़क़त ख़ान जेको मलक असद ख़ुदि चवंदो मुंहिंजो सौट मुंहिंजी ताक़त आहे, उहो बि मलक असद खां सियासी रफ़्ता धार करे मलक कमर सां गॾिजी मलक चंगेज़ खान जी ॿेड़ीअ में सवार थियण जे लाइ हुन ऐलान करे छॾियो आहे। हीअ सॼी जी सॼी सूरत हाल तव्हांखे जामशोरे ज़िले जी असां ॿुधाई त जामशोरे ज़िले जे अंदरि तमामु वॾी तब्दीली थी चुकी आहे। ईंदड़ वक़्त में जेके टिकेटनि जी विरासत थींदी, उहे टिकेटनि जी विरासत कीअं थी थिए, ख़ुदि मलक असद ऐं संदसि पुटु MP जेको मलक सिकंदर ख़ान जे तरफ़ां को बि अहिड़ो जेको आहे डिसीशन न आहे वरितो वियो, को बि अहिड़ो मौक़ूफ़ मीडिया खे न आहे ॾिनो वियो। संदन जेके सियासी मुखालिफ़ आहिनि उन्हनि पीपल्स पार्टीअ में शमूलियत कई। जामशोरे ज़िले जे अंदरि हिकिड़ो सियासी बेस हलंदड़ सोशल मीडिया ते ॿिन्ही जा हमदर्द हिक ॿिए जूं सोशल मीडिया में हिमायत करे रहिया आहिनि। अॼु जेको ताक़त जो मुज़ाहिरो मलक चंगेज़ खान ऐं संदसि साथी जेको गॾु आहे वॾेरो कांबू खान ब्राह्मणी पारां पंहिंजी सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पीपल्स पार्टी में शमूलियत खां पोइ। जीअं कराची खां जीअं निकिता उहे कोस्तान जामशोरे ज़िले जे अंदरि जीअं पहुता त हुनजो विख विख ते जेको माना थो इस्तक़बाल कयो ऐं जामशोरो टूल प्लाज़ा ते हुन सां गॾु 32 मेल जेको लूणी कोट वटि ऐं नूरियाबाद सरी तमामु वॾे पैमाने ते जेको हुननि जो इस्तक़बाल थियो। ईंदड़ वक़्त में कहिड़ी सूरत हाल थी बीहे, हिन महिल सॼे ज़िले जे माण्हुनि जूं, ख़ासि करे सिंध जे सियासी माण्हुनि जूं नज़रियूं जामशोरे ज़िले जी सियासत ते आहिनि। छो त जामशोरो ज़िलो जॾहिं बि जामशोरे ज़िले जी सियासत जी ॻाल्हि कई वेंदी त सिफ़ अवल सियासी ॻाल्हि ईंदी त उहा मलक असद जी ईंदी, त मलक असद जो जामशोरे ज़िले जे अंदरि सियासी गिरफ़्त तमामु वॾी आहे। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी में मलक चंगेज़ खान ऐं कांबू खान ब्राह्मणी जी शमूलियत खां पोइ जामशोरे जी क़यादत पाण हैरान ऐं परेशान आहे। पाण वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में मिलंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान धनी बख़्श बारी जो ॾींदा इजाज़त। सलामत, सिंध सलामत।